चोटियारियूं लॻ ॻोठ सैयद ग़ुलाम नबी शाह में वाक़ई सरकारी स्कूल जी छत जी खस्ता हाली ख़तरनाक हद ताईं वधी वई, जिते पढ़ाई दौरान अचानक छत जा चापड़ किरी पिया। खुशकिस्मतीअ सां क्लासरूम में मौजूद समूरा शागिर्द महफूज़ रहिया। ॿी सूरत में कंहिं वॾे हादसे जो ख़दशो हो। मक़ामी रहवासी सैयद इमदाद शाह, सैयद ग़ुलाम नबी शाह, सैयद अली ग़ुलाम शाह, सैयद दोस्त अली शाह ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त स्कूल जी इमारत गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां नाकारा हालत में आहे। छतनि मां लीकेज, भितियुनि में ॾारियूं ऐं छत जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं सबबि शागिर्दनि ऐं उस्तादनि खे ख़ौफ़ जे माहौल में तालीम हासिल करणी पवे थी, जंहिं जे बुनियाद ते संदन हयाती ख़तरे में आहे। गुज़िरियल ॾींहुं पढ़ाई दौरान छत जो हिकु हिसो किरी पियो। ख़ुशकिस्मतीअ सां को बि जानी नुक़सान न थियो, पर जेकॾहिं अञा बि देरि कई वई त मुस्तक़बिल में कंहिं वॾे नुक़सान जो ख़दशो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची